बे न्यूज़ में खबरनि अपडेट जो सिलसिलो जारी है। ठट्टो खां खबर शामिल कयूं पिया महमद अशरफ खास कैली जे रिपोर्ट मुताबिक़ 4 ॾींहं अॻु दरसानी छिनी में फ़कीर बिरादरी जी जोखिया बिरादरी विच में थींदड़ झेड़े में बादशाह जोखियो समेत 3 ॿिया नौजवान क़तल थी विया हुआ। उन्हनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मीरपुर साकिरो जी बोहारा जे जोखिया बिरादरी प्रेस क्लब मीरपुर साकिरो पहुची प्रेस क्लब अॻियां हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। जोखिया बिरादरी जे अॻुवाननि वॾेरो यार मोहम्मद जोखियो, अली अकबर जोखियो, शकूर जोखियो, अब्बास जोखियो मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त असांजा खूंदड़ नौजवान गोलियुनि जो खाज बणिजी विया आहिनि, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे। असांजे माण्हुनि खे फ़कीर बिरादरी जे माण्हुनि क़तल कयो आहे, पर पुलिस का भी कार्रवाई न कई आहे। उन्हनि मुतालबो कंदे IG सिंध ऐं ॿियनि वस वारनि इदारनि खां घुर कई त फौरी तौर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां जोखिया बिरादरी सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में असां एहतजाज जो दारो वधाए मुख़्तलिफ़ प्रेस क्लबनि ते एहतजाजी मुज़ाहिरा करे मेन नेशनल हाईवे ब्लॉक कंदासीं।